नाज़िर पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे क़सम न खणाइण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी दर वज़ीर आज़म 3 भेरा हिदायतूं कयूं आहिनि पर अमल न थी रहियो आहे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त वज़ीर आज़म 3 भेरा हिदायतूं कयूं आहिनि पर अमल न थी रहियो आहे। आइन ते अमल न थियण सबबि मुल्क में बेचैनी वारी सूरत हाल आहे। जस्टिस जमात हसन चयो आहे तौहीन अदालत जो केस छो न करे रहिया आहियो। नाज़िर पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे क़सम न खणाइण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी दर वज़ीर आज़म 3 भेरा हिदायतूं कयूं आहिनि पर अमल न थी रहियो आहे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त वज़ीर आज़म 3 भेरा हिदायतूं कयूं आहिनि पर अमल न थी रहियो आहे। आइन ते अमल न थियण सबबि मुल्क में बेचैनी वारी सूरत हाल आहे। जस्टिस जमात हसन चयो आहे तौहीन अदालत जो केस छो न करे रहिया आहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।